अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिही मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अहलि बैतिही अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा वकूनू मअस-सादिक़ीन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वाह शान मदनी पाक जो मालिकुल कबलौला कजो वाली ज़मीन अफ़लाक जो बलगल उला बिकमालिही। बेशक मुहम्मद नूरवा दुनिया जय खांठी पर नूरवा ज़ुल्मत जह कई दूरवा कशफ़त दाब जमालिही। सुने जो वसफ़ों बेबयान गाए खुदा खुद हुन जो शान शाहिद सजोवा सुने जो कुरान हसनत जमीउ खिसालिही। अहमद अली मलक फलक सलवात जैठी सब खलक मोमिन पढ़ो मुझे हर पलक सल्लु अलैहि वाली। बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व अस्हाबी अजमईन। और बियो बेरो बुलंद आवाज़ से मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व अस्हाबी अजमईन। और बियो बेरो बुलंद आवाज़ से मोहब्बत से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व अस्हाबी अजमईन। आने बुलंद आवाज़ से खुदा जे नाले जो ज़िक्र कयो मुझा बिरादरान इस्लाम बुज़ुर्गान दीन अज़ीज़ दोस्तों मुझा पीर भाइयों इन आयत फकीर लाश है जरा बेमिकदार कुरान मुक़द्दस पाक जी आयत सगोरी तिलावत कई वई आहे जेका अल्लाह करीम जे प्यारन दोस्तन बुज़ुर्गन जे सोबत बाबरका जे बनस्बत आहे। दुआ करियो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात सदके पंहिंजे हबीब पाक मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पंहिंजनि मुर्शिदनि करीम जे करम ऐं निगाह सां शफ़क़त नज़र सां दुआए बरकत सां इन आयत मुबारक जी माना सम्झाणी तफ़सीर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तमाई असांखे उन ते शल अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जो आमीन सुम्मा आमीन। मोहब्बत शौक़ प्यार सां मदीने वारे साईं जे मथां दुरूद पाक अल्लाह जो जिक्र वाहे जहन्नम
बचाईंदो आहे, अलाह जो ज़िक्र सकरात जी सवली कंदो आहे, अलाह जो ज़िक्र मौत जी बचाईंदो आहे, अलाह जो ज़िक्र क़ब्र जो अज़ाब दूर कंदो आहे, अलाह जो ज़िक्र मुल्क क़रार ते पाक करवाईंदो आहे, अलाह जो ज़िक्र जन्नत जे अंदरि पहुचाईंदो आहे, अलाह जो ज़िक्र रब करीम जो दीदार कराईंदो आहे। मौलाना अशरफ अली थानवी देवबंदी पंहिंजे अरवाह सलासा में लिखनि था, मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी जे मदरसे देवबंद जो बुनियाद रखियो। मौलाना अब्दुल कुद्दूस गंगोई देवबंदी जे ख़िदमत में तशरीफ फरमा थियनि था। मौसम गर्मीअ जी आहे, मोहतरम हज़रात मंझंदि जो टाइम, मौलाना साहब खे उञ प्यास लॻी आहे, हुजरे जे अंदरि ईंदो आहे पाणी न आहे, मस्जिद शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे पाणी न आहे, मस्जिद शरीफ़ जे जारीअ में मिटीअ जो गौरो पियो आहे, मौलाना साहब रसे जो टुकुर ॿधी खुईअ में हेठि लाथो आहे, पाणी कढी ऐं पीअण जे लाइ आमादा थियो आहे, पाणी अहिड़ो कौड़ो आहे जो ज़हर बि न पुॼेसि। मौलाना साहब दिल में ख्याल कयो त 4 दफ़ा मां हिते अॻ में आयो आहियां, हिन खुईअ जो पाणी त मिठो, अॼु अलाए छो पाणी कौड़ो ज़हर खां बि वधीक आहे। मौलाना साहब मस्जिद जे जारीअ में रखी छॾियो ऐं थोरी देरि खां बाद अज़ान आई। मौलाना अब्दुल कुद्दूस गंगोही निमाज़ पढ़ाइण जे लाइ आया ऐं ॿी जमात बि आई, ख़िदमत सॻुरी में सबुरो अर्ज़ रखियईं, पाण इरशाद फरमाईं त अॼु बि असां हिन खुईअ जो पाणी खयो आहे, पीतो आहे, मिठो आहे, अलाए छो इहो कौड़ो आहे। हाणे इन कौड़े खे हिते रखी छॾियो, अलाह जी निमाज़ पढ़ी, निमाज़ पढ़ी फारिग थिया। समूरी जमात खे इरशाद फरमाई त केर बि न वञे, सभु हिते वियो। बाद में मोहतरम हज़रात सॼी जमात खे इरशाद फरमाई त गोल हल्को ठाहियो, विच खाली छॾियो। हिकु जमात खे इरशाद फरमाई त इन कौरे खे पाणीअ समेत विच ते रखो। सभिनी जमातनि खे हुक्म ॾिनो त सभई गॾिजी अलाह जो ज़िक्र करियो। कहण लगा अल्लाह 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 अल्लाह। मौलाना साहब हथ मथे खया, दुआ घुरी। बाद में हिकु जमात जेके इरशाद फरमाई त हाणे भला पाणीअ खे चखी ॾिस। उहो जमाती जो कौरे जो पाणी चखे त माखीअ खां बि मिठो बणिजी वियो आहे। सभिनी जमातनि पाणी चखियो आहे, पीतो आहे, सभिनी खे मिठो लॻो आहे। मौलाना साहब चयो त हीउ कहिड़ो राज़ आहे। पाण फरमाई त खूह जो कुसूर न आहे, पाणीअ जो कुसूर न आहे। चई त कुंभर साहब मिटी खई, उहो क़बर वारो हंधु हो, क़बर वारो निशानो मेटल हो। कुंभर खे इहा ख़बर कान हुई त का हिते क़बर आहे, पर उन साहिब क़बर वारे खे ॿाहिरि जहन्नम जो अज़ाब थी रहियो हो। उहो मिटीअ में बि असर पइजी वियो आहे, उन मज़ा कौरो ठाहे वियो आहे ऐं पाणीअ में बि असर थी वियो आहे। हाणे तव्हां सां सभिनी गॾिजी अलाह जो ज़िक्र कयो आहे त इन पाणीअ मज़ा बि असर निकिरी वियो आहे, कौरे मज़ा बि कौड़ाण ज़हर जो असर निकिरी वियो आहे। पर ख़ुदा ताला साहिब क़बर वारे खे बि ज़िक्र करण जे करे बख़्श करे छॾियो आहे। साबित थियो त अल्लाह जो ज़िक्र कौड़ीअ शइ खे मिठो कंदो आहे, ज़हर वारी शइ खे बि मिठो कंदो आहे। पोइ छो न तव्हां सां राति ॾींहुं अल्लाह जो ज़िक्र कयूं त मोहतरम हज़रात अॻिते भलाई थी वञे। बुलंद आवाज़ सां ख़ुदा जे नाले जो ज़िक्र कयो। कब्रनि खे मामूली खॾो करे न ॾिसूं। मदीने वारो साईं फरमाईंदो आहे त क़बर जन्नत जे टुकरनि मंझां बि जन्नत जो टुकरो आहे, क़बर दोज़ख जे टुकरनि मंझां बि दोज़ख जो टुकरो आहे। मोहतरम हज़रात, इन रमज़ान शरीफ़ गुज़रियल में 29 तारीख़ जे राति हिनाज़ फ़क़ीर खे लाड़काने शहर में ख़तम शरीफ़ जे लाइ दावत हुजे। हिनाज़ फ़क़ीर खां अॻु में हिकिड़ो उलमाए दीन तक़रीर करे रहियो हो। अॼु ॾींहं खां अॻु में 40 साल मोहतरम हज़रात इरशाद फरमाई त असां सां हिकु नेक शख़्स ॻाल्हि कई त मां रिटायर फ़ौजीअ खे ॾिठो, पेर बि सुगल आहे त पिनी बि सुगल आहे, पेर जे मथां बि कपिड़ो ॿधो पियो आहे, पिनीअ जे मथां बि कपिड़ो ॿधो पियो आहे, अखियुनि खां पाणी वहेस थो पियो, हर हर हथ पेर जे मथां पिनीअ जे मथां रखे थो, सूसड पियो थो भरे। त उन नेक शख़्स पुछियुसि त म्याई तोसां ही हाल कीअं थियो आहे? त रोई करे अर्ज़ कई त उहो नेक शख़्स, मां रस्तो वठंदो वञा, रस्ते जे भरिसां क़ब्रिस्तान ईंदो आहे, हिकु क़ब्र जे अंदरि मूंखे दर्दनाक बाहि ॿुधण में ईंदी आहे।
मां कब्रिस्तान में लंघे वियो आहियां उन कब्र जे मथां मां बीठो आहियां ॾिसां थो त अंदर खां आवाज़ पियो थो जे दर्दनाक दा मूंखे रहम आयो मां उन कब्र खे खोटियो आहे सामी जो पटियां खणी जो निगाह कयां त लाशो हॾाऊं पिंजरो पियो आहे कारे रंग ते ॿिनि हथनि खां ढिघो विछूं आहे ऐं मुंहिंजे जिस्म खां बि थुल्हो आहे पेरनि खां अची करे निड़ वारे हंध ते अचे करे ठका जो डंगू कराए थो त पेरनि खां वठी निड़ ताईं पाण में मिली पियो वञे वरी विछूं पोइ हटी वञे वरी मथां डंगो अचे हणे सिब 4 दफ़ा ईअं कयो वियो मोहतरम ज़ात चई त मूंखे रहम आयो त भला हिन विछूअ खे माराए हिन हॾाई पिंजरे खे अज़ाब खां बचाया मां ॿारनि जे लाइ आमादा थियुसि विछूं मूं ॾाढो निगाह हैबत वारी कारे जो ॾिठो त मूंखे ड्रिजूं खौफ भउ थियो त मां कब्रुनि जे मथां भॼंदो पियो वञा त विछूं बि क़ब्र खां ॿाहिरि निकिरी मुंहिंजे पुठियों पियो आहे त मां जे झंगल में पियो आहियां त झंगल में जे विछूं पियो आहे झंगल खां मां ॿाहिरि निकिरी शाख जे कब्र ते चढ़ियो आहियां त विछूं बि मुंहिंजे कढ लॻो आहे मां कपिड़नि सुधो शाख में गिरी पियो आहियां त मां ॿाहिरि टपी वञा ऐं हिकिड़ो पेर मां ॿाहिरि कढियो आहे ॿियो पेर पाणीअ में आहे मां दिलि में ख़्यालु कयो त मां पोइ ते ॾिसां त विछूं अचे थो या पोइ ते मोटी वियो खणी जो निगाह कयां त विछूं पुछड़ीअ वारो पासो आणे ऐं पाणीअ में ठका जो डंगो कराई त सॼो पाणी साओ ज़हर सां बाहि सां थी वियो मुंहिंजो पेर बि सड़ी पियो त मुंहिंजी पिनी बि सड़ी पई आहे मां पाणीअ खां ॿाहिरि निकिरी भॼंदो भॼंदो शहर में आयुसि मां डॉक्टर वटि आयुसि सॼो किसो बयानु कयोमांसि डॉक्टर मुंहिंजो इलाज कयो फ़ाइदो न थियो आख़िरकार मां 15 डॉक्टरनि खां इलाज करायो आहे लेकिन इलाज मूंखे फ़ाइदो न ॾिनो आहे हाणे मां पेर बि ॿधो आहे त पिनी बि ॿधी आहे मुंहिंजो पेर बि सड़े तो त पिनी बि सड़े थी ओ दुनिया जा मुसलमान इहो कब्रुनि जे अंदर हाल अथई बुलंद आवाज़ सां ख़ुदा जे नाले जो ज़िक्र कर मरफूज़ात हज़रत पीर साईं कुरैशी रहमतुल्लाह ताला जी मौलाना अब्दुल रशीद जे वाग सगुर लिखण फरमाया फलन शरीफ वारो बुजुर्ग शायद उन जे औलाद मजा वो मोहतरम हजरात हिते मौलाना साहब इंदला अजीजो दोस्तों हजरत पीर कुरैशी रहमतुल्लाह ताला अलैहि इरशाद मुबारक फरमाइंदा हिकिड़ो अल्लाह जो प्यारो दोस्त वली बुजुर्ग उन खे कशब कुबूर ॾाढो थींदो हिकु कब्रिस्तान जे अंदरि वञण थिए थो उन बुजुर्ग साहब जो कशब जे ज़रिए मालूम कई त अक्सर करे कब्रुनि वारनि खे बाहि जहन्नम जो अज़ाब थी रहियो आहे कन शख्सन जे जिस्मनि जे मथां बाहि जा विछूं चढ़िया पिया आहिनि कन शख्सन जे मथां वरी बाहि जा सींहं चढ़िया पिया आहिनि उनखे अज़ाब पिया था कनि उन अल्लाह जे प्यारे दोस्त वली बुज़ुर्ग ख़ुदा जे दरगाह में अर्ज़ कयो त या रब्बिल आलमीन हिननि जे मथां का महिरबानी थिए हा त ॾाढो सुठो या रब्बिल आलमीन हिननि जे मथां इहा हालत थी आहे ख़ुदा ताला इल्हाम जे ज़रिए इरशाद मुबारक फरमायो ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त वली बुज़ुर्ग जन शख्स जे मथां बाहि जा विछूं आहिनि अज़ाब करे दुनिया जे तक ते गिला खोर ऐं चुगल खोर हूंदा ऐं जन शख्स जे मथां बाहि जा शींहं चढ़ियल आहिनि उन्हनि खे अज़ाब करे रहिया आहिनि उन्हनि खे खाई रहिया आहिनि उन्हनि खे थूना हणी रहिया आहिनि उहे दुनिया जे तख़्ते ते हराम जो माल खाईंदा हुआ व्याज जो माल खाईंदा हुआ रुश्वत जो माल खाईंदा हुआ यतीम जो माल खाईंदा हुआ चोरीअ जो माल खाईंदा हुआ दाड़े फुर ठगीअ जो माल खाईंदा हुआ हराम जो माल खाईंदा हुआ अॼु हिननि जे मथां इहो अज़ाब आहे इहो क़यामत ताईं अज़ाब हलंदो रहंदो बुलंद आवाज़ सां ख़ुदा जे नाले जो ज़िक्र कर अल्लाह बुलंद आवाज़ सां बुलंद आवाज़ मुंहिंजा प्यारा भाउ जेके शख्स तव्हां सां अॻु में मरी चुका आहिनि कब्रुनि वारनि हंधनि ते पहुता आहिनि मोहतरम जे करे उन्हनि जा जन्नती रूह आहिनि त 7 आसमाननि खां मथे मुक़ाम आहे जंहिंजो इल्लीन मुक़ाम नालो आहे पर जेके शख्स मोहतरम हज़रात जहन्नमी रूह आहिनि 7 ज़मीननि खां हेठि उन्हनि जो मुक़ाम आहे सिजीन आहे क़यामत ताईं उन्हनि खे बाहि जहन्नम जो अज़ाब थींदो रहंदो आहे पर मदीने वारो साईं फरमाईंदो आहे हर जुमे जी राति ईंदी आहे जन्नती रूह भी खुदा ताला जे हुक्म सां दोज़खी रूह भी खुदा ताला जे हुक्म सां पंहिंजनि घरनि ॾांहुं ईंदा आहिनि
ऐं असां तव्हांखे सम्झाईंदा रहंदा असां तव्हां खां अॻु में मरी चुका आहियूं असांजे मथां हीअ हालत आहे हीअ हालत आहे हीअ हालत आहे जन्नती रूह सम्झाईंदा रहंदा त असां वांगुरु नेकीअ वारा कम कयो तव्हां बि जन्नत वारे मुक़ाम में दाख़िल कयो दोज़खी रूह मोहतरम हज़रात सम्झाईंदा रहंदा ख़बरदार थिजो गुनहगारीअ जा कम न कजो जेकॾहिं कंदो त असां वांगुरु सिजीन मुक़ाम में दाख़िल थींदो क़यामत ताईं तव्हांखे पाहे जहन्नम जो अज़ाब थींदो रहंदो ऐं मोहतरम हज़रात ही बि इरशाद कंदा रहंदा आहिनि ए असांजा औलादो ए असांजा मिटो ए असांजा माइटो खाओ असांजी मिल्कियत असांजे घरनि ते तव्हांजो कब्ज़ो आहे हाणे अल्लाह जे नाले ते असांजे अरवाह का शइ ॾियो त असांजे मथां को छोटकारो थी वञे मुंहिंजा प्यारा भाउ जे जन्नती रूह हूंदा आहिनि त उहे बि मोहताज हूंदा आहिनि चवंदा त अल्लाह जे नाले असांजे अरवाह ॾियो त असांजा ख़ुदा ताला दर्जा बुलंद करे दोज़खी रूह चवंदा आहिनि त अल्लाह जे नाले असांजे अरवाह ॾियो त ख़ुदा ताला पाए जहन्नम जो असां खां अज़ाब दूर करे छॾे सलाह करी पढ़ो हिकु बुज़ुर्ग जे किताब में ॾिठो वियो अल्लाह जो प्यारो दोस्त वली बुजुर्ग मोहतरम हज़रात सैर सफ़र ला निकरंदो आहे हलंदे हलंदे कब्रिस्तान जे भरिसां गुज़र थींदो आहे मोहतरम हज़रात कब्र जे अंदरि दर्दनाक दाह बुजुर्ग खे ॿुधण में ईंदी आहे उन कब्र जे मथां ईंदो आहे कशफ ज़रिए मालूम कंदो आहे त उन शख़्स खे बाहि जहन्नम जो अज़ाब थी रहंदो आहे नालो ज़ात पुछंदो त चवंदो त तुंहिंजे मथां अज़ाब आहे भला कर ख़बर पहुचे तुंहिंजे औलाद में को आहे या न अर्ज़ कंदो त क़िबला मुंहिंजे औलाद में हिकिड़ी न्यारिया साबी शादी शुदा गरीब मिस्कीना अल्लाह जे नाले मुंहिंजे अरवाह काई शइ न ॾींदी आहे मूंखे बाहि जहन्नम जो अज़ाब थी रहियो आहे बुज़ुर्ग साहब नालो ज़ात यादि करे मोहतरम ज़ात ॻोठ जे अंदरि वेंदो आहे माण्हुनि खां पुछा छा कंदो आहे माण्हू अर्ज़ कंदा क़िबला हाणे औरतुनि सां दिलि खणी तलाह जे मथां भरण जे लाइ वई आहे बुज़ुर्ग साहब तलाह जे मथां वियो आहे ऐं मोहतरम ज़ात नालो पुछंदो आहे उहा अल्लाह जी बानी अर्ज़ करे क़िबला उहो मुंहिंजो नालो मुंहिंजो नालो ऐं मां फलाणे शख़्स जी थी आहियां सॼो किसो बुज़ुर्ग बयान कंदो आहे ओ अल्लाह जी बानी अल्लाह जे नाले पंहिंजे पीउ जे अरवाह ॾे त ख़ुदा ताला उनखे क़ब्र जो अज़ाब दूर करणु फरमाए ओ क़िबला मां अल्लाह जे नाले पंहिंजे पीउ जे अरवाह छा ॼाणा मां ग़रीब मिस्कीन आहियां फ़क़ति जान जे मथां टे लटा कपिड़ा आहिनि ऐं ॾींहं जा ॾींहं असांजा फाके कच्छ ते पिया गुज़रनि मां अल्लाह जे नाले पंहिंजे पीउ जे अरवाह छा ॾियां आख़िरकार बुज़ुर्ग ॾाढो सम्झायो आहे अल्लाह जे बानी छा कजो तलाह मथां पाणी जो बुक भरे ज़मीन जे तख़्ते ते फिटो कजो ओ क़िबला मई अल्लाह जे नाले ते पंहिंजे पीउ जे अरवाह ॾिनो आहे त बुज़ुर्ग साहब फरमाईंदो आहे अल्लाह जी बानी कंहिं उञाइल खे प्यारिया अबा विच में हदीस पाक सरवर काना फ़ख्र मौजूदात नूर मुजस्सिम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी याद थी अचे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था क़यामत वारे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला कबाने खे इरशाद मुबारक फरमाईंदो ओ मुंहिंजा बाना मां रब बीमार पियो त मां रब खां पुछण कोन आहे ओ मुंहिंजा बाना मां रब बुखार आयो मां रब खे मानी कोन खाराई ओ मुंहिंजा बाना मां रब उञायो त मूंखे पाणी कोन प्यारे त उहो बानो अर्ज़ कंदो या रब्बिल आलमीन तूं जिस्म खां पाक आहे तूं खाइण खां पाक आहे तूं पीअण खां पाक आहे तूं बीमारीअ खां पाक आहे तूं सभु चीज़ खां तूं पाक आहे तूं बेमिसल बेमिसाल आहे तूं वहदहू ला शरीक लहू आहे न ॼणंदा न ॼणींदो आहे या रब्बिल आलमीन तूं वरी तोखे कीअं बुख लॻंदी तोखे कीअं मुंहिंज लॻंदी तुंहिंजे नाले में फलाणो शख़्स मुंहिंजो बीमार पियो जेकॾहिं उन खां पुछण वञा तूं कीअं सम्झां त मां ख़ुदा जे ज़ात खां पुछी रहियो आहियां फलाणो मुंहिंजो बानर बुखार आयो तोखां पाणी घुरी पाणी नथी जेकॾहिं तूं बुखार खे तूं कीअं सम्झां त मां मुंहिंजा प्यारा भाउ त अज़ीज़ो तो हाजतमंद वारनि जी सार संभाल लहणी आहे ऐं सभु नेकी जा कम करणा आहिनि अल्लाह जो ज़िक्र बि करणो आहे सभु नेकी जा कम करणा आहिनि इहे नेकी जा कम कंदे कंदे ऐं असां तव्हांजी हयाती पूरी थिए अबदियाती तौर सां आख़िरत में जन्नत जे अंदरि पंहिंजे सुहिणे नबी पाक मुर्शिदनि करीमनि सां गॾु गुज़ारियो त बेड़ा ई पार थी वञनि बुलंद आवाज़ सां ख़ुदा जे नाले जो
बुजुर्ग वेंदो रहियो आहे चंद दिहाड़ा गुज़रंदा त बुजुर्ग वरी उन पासे वेंदो आहे कब्रिस्तान जे भरिसां गुज़र कंदो आहे उहो शख़्स रूहानी तरह सां अर्ज़ कंदो भला वॾी महिरबानी थिए मुंहिंजे नियाणे खे हिदायत ॾिनव पाणीअ जो बुक अल्लाह जे नाले मुंहिंजे अरवाह ॾिनई ख़ुदा ताला मूंखे बख़्श करे छॾियो आहे ओ अल्लाह जा बाना तुंहिंजे त धीउ पाणीअ जो बुक ज़मीन जे टुकड़े ते फिटो करे छॾियो आहे तोखे कीअं वरी ख़ुदा ताला बख़्शियो अर्ज़ कई भला मुंहिंजे नियाणीअ पाणीअ जो बुक जो ज़मीन जे तख़्ते ते फिटो कयईं त उहो पाणी सिमंदो सिमंदो हेठि हिकिड़ो सोराख उन सोराख जे अंदरि हिकिड़ो जीत वेठो जो ॾींहं नख वठी उञायल हो उहो ख़ुदा जे दरगाह में दुआ घुरंदो हो यार बिलाल मीन मां उञायला मूंखे पाणी प्यार ऐं उन जीत जे वात में पाणी जो वियो ऐं उनखे उन लही वही प्यास लही वही ढो थी वियो उन ख़ुदा जे दरगाह में दुआ घुरी त यार बिलाल मीन जंहिं शख़्स मूंखे पाणी पियारियो आहे यार बिलाल मीन इन खे त बख़्श कर पर इन जे पीउ माउ खे बि बख़्श करे छॾ और मुंहिंजा अदा मुंहिंजा प्यारा भाउ जी त दुआ घुरी आहे या हज़रत मूंखे ख़ुदा ताला बख़्श करणु फरमायो आहे ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा प्यारा भाउ त ॿिए सां नेकी करणु ॿिए खे पाणी पियारणु ॿिए कंहिं ग़रीब मिस्कीन खे खाराइण मुहतरम हज़रात वॾी सआदत आहे वॾी महिरबानी आहे ही हदीस सरवर कायनात फ़ख्र मौजूदात नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿुध दिल जे कननि सां ॿुध इन्हीअ जे मथां असां तव्हां अमल कयूं त ॿिन्ही जहाननि में बेड़ा ई पार बुलंद आवाज़ सां ख़ुदा जे नाले जो ज़िक्र करो हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला खां रवायत फरमाए हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ाते बाबरकात को असहाबी सगुरो अर्ज़ कंदो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं चंद मुंहिंजा सवाल आहिनि साईं ॿुधाइण फरमायो पाण फरमाइनि था मुंहिंजा सहाबी तुंहिंजा कहिड़ा सवाल आहिनि मां आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॻाल्हि कर त मां तोखे सवालनि जो जवाब ॾियां अर्ज़ कंदो आहे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं हिकिड़ो शख़्स आहे हिकु सौ नफ़िल पढ़े तो उहा ॻाल्हि तव्हांखे पसंदि आहे या कंहिं ग़रीब मिस्कीन बुखार खे हिकिड़ी मानी अल्लाह जे नाले ते ॾियणु उहा तव्हांखे पसंदि आहे पाण फरमाइनि था त मुंहिंजा सहाबी 200 नफ़िलनि खां वधीक मां रसूलुल्लाह खे हीअ ॻाल्हि पसंदि आहे जो कंहिं ग़रीब मिस्कीन खे हिकिड़ी मानी अल्लाह जे नाले ते ॾींदो आहे वरी अर्ज़ कंदो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं हिकु हाजत रवा मुस्लमान आहे उन जो कमु करणु उहा ॻाल्हि तव्हांखे पसंदि आहे या 200 नफ़िल पढ़णु तव्हांखे पसंदि आहे पाण फरमाइनि था 1000 नफ़िलनि खां वधीक मां रसूलुल्लाह खे हीअ ॻाल्हि पसंदि आहे जो ग़रीब मुस्लमान हाजत रवा उन जो कमु पइजी वियो आहे उहो कमु उन जो पूरो करणु 1000 नफ़िलनि खां वधीक मां रसूलुल्लाह खे इहा ॻाल्हि पसंदि आहे सलात शरीफ बुलंद आवाज़ सां ख़ुदा जे नाले जो ज़िक्र कयो ज़िक्र करदा ज़िक्र करो सहाबी सगुर अर्ज़ कंदो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं 1000 नफ़िल पढ़णु तव्हांखे पसंदि आहिनि या हिकिड़ो हराम जो लुक़मो खाइणु तव्हांखे पसंदि आहे पाण फरमाइनि था त मुंहिंजा सहाबी 2000 नफ़िलनि खां वधीक मां रसूलुल्लाह खे हीअ ॻाल्हि पसंदि आहे जो हराम जो लुक़मो न खाए इहा ॻाल्हि मां रसूलुल्लाह खे पसंदि आहे ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा प्यारा भाउ हराम जा लुक़मा खाइण हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त अल्लाह तबारक व तआला हिकु हलाल हराम जे लुक़णे में खाइण जे करे 40 जे ख़ुदा ताला इबादत रद्द करे छॾींदो ऐं पंहिंजे वजूद जे मथां हराम जो कपिड़ो पातल अथसि त मोहतरम जेसि ताईं कपिड़ो अथसि निमाज़ पढ़े थो तेसि ताईं निमाज़ ख़ुदा ताला हुनजी क़बूल न करणु फरमाईंदो आहे सलात शरीफ़ पढ़ो सहाबी सगुरो अर्ज़ कंदो आहे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं 10000 नफ़िल पढ़णु तव्हांखे पसंदि आहे या बेवह औरत जी ख़िदमत करणु तव्हांखे पसंदि आहे मदीने वारो साईं फरमाईंदो आहे त मुंहिंजा सहाबी 30000 नफ़िलनि खां वधीक मां रसूलुल्लाह खे हीअ ॻाल्हि पसंदि आहे जो बेवह औरत मिस्कीन जी ख़िदमत चाकरी वेठो थो करे वरी अर्ज़ कई त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं अयाल सां गॾु वेहणु तव्हांखे पसंदि आहे या मस्जिद में वेहणु तव्हांखे पसंदि आहे
मदीने वारो साईं फरमाईंदो आहे त मुंहिंजा सहाबी मस्जिद जे अंदर इन इरादे सां वेहे थो त मां इत्काफ कयां, पर उहा ॻाल्हि मां एतिरी रसूलुल्लाह खे पसंदि न आहे। हीअ ॻाल्हि मां रसूलुल्लाह खे पसंदि आहे जो फर्ज़ी इबादत करे ॿाहिरि निकिरी ऐं पंहिंजे घर में अची ॿारनि बच्चनि सां गॾु वेठो आहे। इहा ॻाल्हि मां रसूलुल्लाह खे पसंदि आहे। घणनि माण्हुनि जी आदत थींदी आहे सॼो ॾींहुं सॼी राति मस्जिद में वेठा हूंदा आहिनि, जीअं माण्हू चवनि था वाह जो नेक आहे, वाह जो आबिद आहे, वाह जो पंहिंजो इहो सुठो माण्हू आहे, जो यार सॼो ॾींहुं सॼी राति मस्जिद में वेठो आहे, ॿारनि बच्चनि जी को ख़्यालु तवजो न करे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा इहा ॻाल्हि मां रसूलुल्लाह खे पसंदि न आहे। फर्ज़ी इबादत करे ॿाहिरि निकिरी घर में अचे ऐं पंहिंजनि ॿारनि बच्चनि सां वेही, इहा ॻाल्हि मां रसूलुल्लाह खे ज़्यादा पसंदि आहे। सलाम हाणे इन जो मतिलबु इहो न आहे त मस्जिद में अचो ई न रुॻो ॿारनि बच्चनि सां वेठा हुजे, ख़ौफ़ थो थिए, भउ थो थिए, डाल ॾेगे जो दौर। हिकिड़ी सादड़ी तबियत जो पेश इमाम, हिकु पेश इमाम जे पुछो निमाज़ पढ़ी, निमाज़ खां बाद पेश इमाम दुआ घुरी, अरबीअ में, फारसीअ में, उर्दूअ में या सिंधीअ में, जो बाद में लफ़्ज़ या परवरदिगार या अल्लाह मूंखे मुंहिंजे जमात जे गुनाहनि खे दरगुज़र कर, माना माफ़ी ॾे त जमाती पिया आमीन आमीन चवनि। मोहतरम हज़रात, सादड़ी तबियत जो पेश इमाम वेठो, दिलि में ख़्यालु कई वाह जो हिन पेश इमाम यार दुआ जो नुस्ख़ो ॻोल्हे कढियो आहे, मां बि पंहिंजे जमात जा इहा दुआ घुरियां। आयो पंहिंजे जमात खे जे फर्ज़ निमाज़ पढ़ायई। मोहतरम हज़रात, बाद में दुआ घुरे, दुआ घुरंदे घुरंदे अर्ज़ थो करे ख़ुदा जे दरगाह में, या ख़ुदा मूंखे मुंहिंजे जमात खे दरपदर कर, दरगुज़र ॻाल्हि विसरी, दरपदर कर। वरी जमायती ॾाढा ढोलणा जो चवनि अल्लाह आमीन। अदा ईअं न सम्झो सुभाणे याद फ़क़ीर वञे लाड़काणे हिक ॿिए खे बि ठूठियारो ॾिठो फ़क़ीर जी फतवा मस्जिद ॾे वञो ई न, ॿारनि बच्चनि सां वेठा हुजो, ख़ुदा जो वास्तो अथव। फर्ज़ी निमाज़ जमा सां गॾिजी पढ़ो, बाक़ी सुनतूं नफ़िल पंहिंजनि घरनि में पढ़ो। इहा आहे सुनत रसूलुल्लाह जी। इन सुनत जे मथां अमल कंदो त सभु शहीद जो सवाबु। सलाम शरीफ़ पढ़ो, इश्क़ मोहब्बत। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद व सहाबी अजमईन। बुलंद आवाज़ सां ख़ुदा जे नाले जो ज़िक्र कयो। वरी सहाबी सगुरो अर्ज़ कंदो आहे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं ख़ैरात करणु इहा ॻाल्हि तव्हांखे पसंदि आहे, ॿारनि बच्चनि जे मथां ख़र्च करणु इहा ॻाल्हि तव्हांखे पसंदि आहे। लौलाक जो मालिक इरशाद फरमाईंदो आहे मुंहिंजा सहाबी 1000 दरहम ख़ैरात करण खां वधीक मां रसूलुल्लाह खे हीअ ॻाल्हि पसंदि आहे जो हिकिड़ो दरहम पंहिंजनि ॿारनि बच्चनि जे मथां ख़र्च कंदो आहे। इहा ॻाल्हि घणनि माण्हुनि जी आदत थींदी आहे रुॻो ख़ैर ख़ैरातूं कंदा, जीअं असांखे माण्हू सखी कोठनि, जीअं असांखे माण्हू सम्झो त भाइनि ऐं ख़्यालु तवजो कनि, यार अहिड़ो सखी आहे जो ख़ैरातूं वेठो थो करे, पर ॿारनि बच्चनि ॾे निहारींदा बि कोन्हनि, उन्हनि जे मथां हिकिड़ो रुपयो बि ख़र्च कोन कंदा आहिनि, कंजूस थी वेंदा आहिनि। ओ अदा मुंहिंजे मदनी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त मुंहिंजो उम्मती मर्द पंहिंजे घर वारीअ सां रुॻो ख़ुशख़ुल्कीअ सां न ॻाल्हाईंदो, मरंदो क़ब्र जे अंदर पहुचंदो त अज़ाब थींदो। तव्हां सां असाबनि खां मथे कोन आहे। हिकिड़े असाबी सगुर सां अहिड़ो वाक़ियो थी गुज़रियो आहे, अॻु में बि ही नाज़ फ़क़ीर ॿुधायो आहे त मोहतरम हज़रात, मर्द जे मथां औरत जो बि हक़ आहे, पर औरत जे मथां वरी मर्द जो बि हक़ आहे त फरमान बरदार इताअत में रहे। अमा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जी ज़ाते बाबरकात अर्ज़ कंदी आहे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ मुंहिंजा बाबा साईं मूंखे ॿुधाइण फरमाए त क़यामत वारे ॾींहुं जन्नत जे अंदर पहिरियां कहिड़ी औरत वेंदी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त मुंहिंजी बचड़ी फलाणे सहाबीअ जी घरवारी आहे, सभिनी औरतुनि खां क़यामत वारे ॾींहुं जन्नत जे अंदर उहा पहिरियां वेंदी। अर्ज़ की या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, 1.25 लाख नबी थी गुज़रिया आहिनि, उन्हनि जूं ज़ालूं उन्हनि जूं नियाणियूं, पाण फरमाई त ख़ातून जन्नत तोखां बि अॻु में उहा सहाबी औरत जी जन्नत में वेंदी। चई साईं भला मूंखे इजाज़त ॾे त इन्हीअ मां अलाह जे बानीअ जो अमल ॾिसी अचां। मोहतरम हज़रात, मदीने वारे साईं इजाज़त ॾिनी आहे, पंहिंजे दिलबर घोट हज़रत अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला खे बि इजाज़त वठी अथई। मोहतरम हज़रात, उहो असाब औरत जे दरवाज़े ते ईंदी आहे, कड़ो खड़काईंदी आहे, अंदरो बीबी सां आवाज़ केरु, जे मां ख़ातून जन्नत आहियां, कड़ो लाहे त मां तो वटि अचां। ओ बीबी शान अॼु मोटी वञ, मुंहिंजो मुड़ुसु ॿाहिरि वियो आहे,
वो अचे त मां तुंहिंजी इजाज़त वठां त सुभाणे तूं बिलाश खे अचिजांइ। अज़ीज़ो दोस्तो बीबी साण मोटी वई आहे। ॿिए ॾियारे ते इमाम हसन खे साण करे दरवाज़े ते पहुचंदी आहे। बीबी साण कड़ो खड़काईंदी आहे। अंदरों आवाज़ ईंदो आहे त केरु आहे? चई मां ख़ातून जन्नत आहे। ओ बीबी साण तूं अकेली आहीं या ॿियो बि कुतो सां को साण आहे? त इरशाद फरमाई त ओ बीबी साण मुंहिंजो पुटु इमाम हसन आहे। ओ बीबी साण अॼु मोटी वञ, मुंहिंजो मुड़ुसु ॿाहिरि वियो आहे कमाइण जे लाइ। शाम अचे त मां तुंहिंजे पुटु इमाम हसन जी इजाज़त वठां त पोइ तूं मुंहिंजे घर में अचो। वरी वापसि मोटी वई आहे। वरी ॿिए जे हार ते इमाम हुसैन खे बि साण वठी आई आहे। कड़ो खड़काए त बीबी साण आवाज़ ॾिनो त अमा ख़ातून जन्नत चई हा। चई इमाम हसन साण थी कि न ॿियो बि अथई? चई इमाम हुसैन बि मुंहिंजो ॿियो बचिड़ो बि साण आहे। ओ बीबी साण अॼु मोटी वञ, मुंहिंजो मुड़ुसु ॿाहिरि कमकार जे लाइ विया मज़दूरीअ ते। वापसि अचे त मां इमाम हुसैन जी बि इजाज़त वठां त पोइ तूं मुंहिंजे घर में अचु। मोहतरम हज़रात, बीबी साण ॿिन्ही ॿारनि खे ॿिन्ही इमामनि सगोरनि खे वठी वेंदी आहे। ॿिए ॾियारे चोथे ॾियारे ॿिन्ही इमाम हसनैन खे वठी ईंदी आहे। कड़ो खड़काईंदी आहे, दरवाज़ो लाहींदी आहे। अमा ख़ातून जन्नत ॿिन्ही पुटनि समेत इमाम हसनैन समेत अंदरि पहुचंदी आहे। सुभान अल्लाह, खणी जो ॾिसे त थधो पाणी बि मौजूदु आहे, गरम पाणी बि मौजूदु आहे, थधी मानी बि पई आहे। गरम मानीअ जे लाइ बाहि बि भरियल आहे, अटो बि ॻोहियो पियो आहे, हंधि बिस्तरो बिछाए पियो आहे, सां लठ बि पई आहे। मोहतरम बीबी साण पुछंदी आहे त अल्लाह जी बानी कर ख़बर छा हाल आहे? त अर्ज़ कंदी आहे त बीबी साण असुल इहा ॻाल्हि आहे, जेकॾहिं मुड़ुसु मुंहिंजो अचे थधो पाणी घुरे त थधो पाणी हाज़िर करे ॾियांसि, जे गरम पाणी घुरे त गरम पाणी हाज़िर करे ॾियांसि, जे थधी मानी घुरे त थधी मानी खणी ॾियांसि, जे गरम मानी घुरे त बाहि ॿरे थी पई, अटो ॻोठो पियो आहे, मिंटनि जे अंदरि मानी पचाए मां गरम मानी ॾियांसि। ऐं बिस्तरो विछायो पियो आहे, जे उन्हीअ ते सुम्हे त संदसि मर्ज़ी आहे, जे पंहिंजो तॾे ते सुम्हे त संजत बरसी आहे। पर जेकॾहिं अञा बि मुंहिंजे मथां राज़ी न थिए, लठ पई आहे त मुंहिंजे पुठीअ ते बुबाए करे त मां इनकार ई को न करे सघांसि। त मुंहिंजा अदा, ओ मुंहिंजा प्यारा भाउ, अमा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला उन असाबण औरत जो पंहिंजे मुड़ुस जो मोहतरम हज़रात अदब एहतराम वग़ैरह फरमान ॾिसी करे मोटी वेंदी आहे। ज़रा चेहरे अनवर जे मथां गमगीन हालत हूंदी आहे त हीअ बीबी साण मूंखां बि गोई खणी वई आहे। लौलाक जो मालिक इरशाद फरमाईंदा, मुंहिंजी बचड़ी गम न कर, दुख न कर, क़यामत वारे ॾींहुं इहा तुंहिंजी साहिबण औरत बानी आहे। ऐं दरवाज़े ते बीहंदी, तुंहिंजो इस्तक़बाल कंदी। ओ बीबी सां तूं 70,000 हूरुनि जे विच में तूं हली करे जन्नत जे दरवाज़े ते पहुचंदी। इहा असहाबण औरत तुंहिंजो इस्तक़बाल कंदी, दरवाज़ो खोलींदी ऐं तूं अंदरि तूं पहुचंदी। गम न कर, इहा तुंहिंजी असहाबण औरत बानी आहे। पर तमाम पैगंबरनि जूं ज़ालूं न्याणियूं से बि तुंहिंजूं पंहिंजो ज़ेर दस्तियूं सभिनी औरतुनि जी सरदार। मुंहिंजा अदा, मुंहिंजा प्यारा भाउ, वरी असाबन सगुरन अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं हीअ असांखे ॿुधाइण फरमाए त क़यामत वारे ॾींहुं मर्दनि मथां अवल केरु जन्नत में ईंदो? पाण फरमाए हज़रत बिलाल साईं अवल जन्नत में। चई साईं 1.25 लख नबी। पाण फरमाई त हा 1.25 लख नबियनि खां त अॻु में वेंदो, पर मां रसूलुल्लाह खां बि अॻु में वेंदो जन्नत। चई साईं ॻाल्हि सम्झे में नथी अचे। पाण फरमाइनि था त क़यामत वारे मां नूर जे ॾाचीअ जे मथां सवार हूंदुसि। उन ॾाचीअ जी महार हज़रत बिलाल साईं जे हथ में हूंदी। जन्नत जो दरवाज़ो खुलंदो, अवल बिलाल, पोइ ॾाची, पोइ मां मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम। त इहो शान थियो न हज़रत बिलाल साईं रज़ी अल्लाह ताला जो। मुंहिंजा अदा इश्क लाथई, मोहब्बत लाथई, हिन जहान में त बेड़ा पार, पर क़यामत वारे जो बेड़ा पार हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां हिते त गॾु, पर जन्नत जे अंदरि बि गॾु। बुलंद आवाज़ सां ख़ुदा जे नाले जो लौलाक जो मालिक मोहतरम हज़रात इरशाद मुबारक फरमाए थो त ख़ुदा ताला जे तरफ़ खां हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम नाज़िल थींदो, औरतुनि जे बरसत मूंखे ज़बरदस्त ख़ुदा ताला जे तरफ़ खां ताक़ीद थींदो। मुंहिंजा साहब, औरतुनि जी पारत 28 वारी तकरीर, उन खां बाद ज़ाहिरी तरह सां मदीने वारे साईं जो इंतकाल मुबारक आहे। बातिन में क़यामत ताईं हयातुन नबी।
मोहतरम हजरात पछाड़ीअ में मदीने वारे साईं तकरीर औरतुनि जे बनस्बता बाद में रूह मुबारक निकिरंदो आहे। मुंहिंजा अजा मुंहिंजा प्यारा भाउ घणनि माण्हुनि खे वरी ही आदत पइजी वेंदी आहे जो हरू भरू बि पंहिंजनि घर वारनि खे मारींदा आहिनि, ॾोह हुजे या न हुजे। किताब जे अंदरि मोहतरम नकल आहे हिकु शख़्स जी आदत हरू भरू बि पंहिंजे घर वारीअ खे मारींदो, बस इहो डंडे जो फहको बि पवंदोसि, मोचड़े जो फहको बि पवंदोसि। हिकिड़े ॾींहुं अलाह जे बाने ख़्याल कयो त मां मार खाई खाई मां वजूद पंहिंजो सुजाए सुञी वियो आहे मुंहिंजो वजूद। अॼु त अहिड़ी का अटकल सटकल कयां जो मार खां बचां, मुंहिंजा हॾा पिया था सूर कनि। अबा घर जो इंतज़ाम वग़ैरह बि कई, मानीअ जो बि कई, मौसम जे गर्मीअ जी ॾाकण रखी, जीअं तीअं करे मुड़ुस जो खटोलो मथे खणी ॾाढे एकदम हेठि मच्छर बि आहे, गर्मी बि आहे, अॼु त मां मार खां बचां। मोहतरम रुसो आयो, हेॾे होॾे ॾिठई त कमुकार सभु ठीकु ठाक लॻो पियो आहे। घर वारे खां पुछे त मुंहिंजो खटोलो, के जीअं तीअं करे मां मथे चाढ़ियो आहे, हवा बि मथे हेठि गर्मी आहे, हिते मूंखे वजो न ॾिनई मान। मोहतरम ॾाकण ते चढ़ी खटोले मथां सुम्हियो। इहो आसमान जे अंदरि तारनि जो मोहतरम रस्ते वांगुरु ईंदो आहे। घणा माण्हू चवंदा त नूह अलैहिस्सलाम जे बेड़े जो लंघो आहे, पर इहा ॻाल्हि ग़लति आहे। हे ख़ुदा ताला जे निशाननि मथां निशानी आहे। मोहतरम हज़रात पंहिंजे घर वारे खां पुछे थो त इहो रस्तो छा जो आहे? चई माण्हू चवंदा त नूह अलैहिस्सलाम जो बेड़ो लंघियो त रस्तो आहे। चई पोइ निभागीरन रस्ते जे हेठां खट विधी थी, जंहिं रस्ते सां गाड़ी लॻे, मोटर लॻे, बगी लॻे, गरह गाॾो लॻे, बेल गाड़ी लॻे, ट्रैक्टर लॻे, बस गाड़ी, उहा मथां किरे त मां बचंदुसि, मोटरो न आहे ठहत जी मार में सां अॼु राति में न बचसि। पोइ घणनि माण्हुनि जी वरी इहा आदत हूंदी आहे। ओ मुंहिंजा अजा, ओ मुंहिंजा प्यारा भाउ, त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त सायो करे पंहिंजे घर वारनि खे मारियो था, इहो मां रसूलुल्लाह खे ॾुख था पहुचायां। सलाम शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व असहाबी अजमईन। बुलंद आवाज़ सां ख़ुदा जे नाले जो ज़िक्र कयो। अल्लाह जे ज़िक्र करण सां मोहतरम हज़रात सॼे वजूद जे मथां असर चढ़ी वेंदो आहे। दिलि वारे ज़िक्र करण सां मोहतरम हज़रात रत में बि असर चढ़ी वेंदो आहे, सभिनी उज़वनि में अल्लाह जे ज़िक्र जो असर चढ़ी वेंदो आहे। रग रग में, वार वार में, लूह लूह में बि अल्लाह जो ज़िक्र चालू थी वेंदो आहे। हे दिलि जो शान आहे। दिलि हौज़ जे मिसल आहे, ॿिया उज़वा नलकनि जे मिसल आहिनि। दिलि बादशाह जे मिसल आहे, ॿिया उज़वा रहत जे मिसल आहिनि। जे हौज़ जे अंदरि सुठो पाणी आहे त नलकनि जे अंदरि सुठो पाणी आहे। इन दिल जे अंदरि अल्लाह जो ज़िक्र आहे त सभिनी उज़वनि में अल्लाह जो ज़िक्र आहे। हर हिकु बुज़ुर्ग दिल जे बनस्बत मोहतरम हज़रात शान ॻाए वियो आहे। लौलाक जो मालिक बि दिल जो शान ॻाए वियो आहे। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात बि दिल जो शान बयान फरमायो आहे। हज़रत सटल शाह बादशाह दराज़न वारो बुज़ुर्ग जंहिंजो 14 रमज़ान शरीफ़ ते उर्स मुबारक थींदो आहे, हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जे औलाद मंझां उहो जवान दिल जे बनस्बत पंहिंजे किताब जे अंदरि शहर मुबारक लिखण फरमाए थो त मदीने पार दे सजदा किया तो किया हुआ, दिल का कुफ्र कटता नहीं, हाजी बना तो क्या हुआ। ओ मुजादा दिल में जो कुफ्र वञे, दिल में जो बिदअती कम वञनि, दिल में जो रस्मी कम वञनि, इन दिल में अल्लाह जो नालो हुजे, उहो पोइ सजदो ॾींदे त उहो सजदो तुंहिंजो महराज थी वेंदो। बुलंद आवाज़ सां ज़िक्र करो। अल्लाह काज़ी किताबां खोल के, काज़ी किताबां खोल के मसला पढ़ा तो क्या हुआ, दिल का पढ़न पढ़ता नहीं, काज़ी बना तो क्या हुआ। ओ अदा दिल पढ़े न, जेकॾहिं दिल पढ़ंदी त इन दिल जो शान काबतुल्लाह खां बि ज़्यादा है। जोगी जुगत करता नहीं, कपड़ा रंगा तो क्या हुआ, दिल का रंग तो रंगता नहीं, जोगी बना तो क्या हुआ। दिल रंग जे नाला जे ज़िक्र में हाणे बुजुर्ग जो नालो थो विझे। सचल अपने सौज में कोढ़ा गड़ा तो क्या हुआ, दिल का रोण रोता लोके सुना तो क्या हुआ। दार मदार आहे दिल जे मथां मोहतरम हज़रात मुर्शिदन करीम जो एहसान आया, जंहिंजो भाङो नसीब कल्ब जे मथां आंगुर रखंदा विया, दिल पई करे अल्लाह। निंड में सुता पिया अचनि, दिल पई करे अल्लाह। नण खां बाद दिल पई करे अल्लाह। अदा
बुजुर्गनि जे सोहबत में अचण, उन्हनि जे मजलिस में अचण, उन्हनि जे अचण इंशाअल्लाह तबारक व तआला हिते बि फ़ाइदो आहे, क़ब्र में बि फ़ाइदो आहे, महशर वारे मैदान में फ़ाइदो आहे। बुजुर्गनि जे सोहबत में छा, बुजुर्गनि जे ज़ियारत में छा, बुजुर्गनि सां एतक़ाद रखण सां गैर मुस्लमान फ़ाइदो वठी वञनि ऐं असां तव्हां मुस्लमान फ़ाइदो न वठनि। साॻियो ई बुजुर्ग साॻे ई मलफूज़ आहे शरीफ़ में हज़रत पीर कुरैशी रहमतुल्लाह ताला इरशाद मुबारक फरमाईंदा त पंजाब जे पासे ॾे ऐं खैरपुर तव्हांजे भरिसां हज़रत ख़ुदा बख़्श साहिब जो बुजुर्ग हो। उन बुजुर्ग जे मस्जिद जे भरिसां हिकु गैर मुस्लमान जो दुकान, ॿिया बि दुकानदार हुया। मोहतरम हज़रात, उन गैर मुस्लमान जी हीअ आदत हूंदी त सुबुह जे टाइम में दुकान खे खोले बुहारी ॾेई, फरियो ॾेई, छिनकार ॾेई ऐं बुज़ुर्गनि जे तरफ़ निहारे, उन्हनि जवान जे चेहरे निहारे ऐं पंहिंजे ॿोलीअ में चवंदो त भला भली लज रखंदा, भला भली लज रखंदा। हमेशह गैर मुस्लमान जो इहो तकियो कलाम हूंदो। कुछ अरसो गुजरियो त दुकानदार दुकान नथो खोले, 2-4 ॾींहं गुज़रिया त बुज़ुर्गनि ॿियनि दुकानदारनि खां पुछो त असांजे पाड़े में असांजो हमसायो गैर मुस्लमान दुकानदार खोलींदो हो ऐं खोले करे वरी असां ॾे ॾिसी करे हे अल्फाज़ चवंदो दुकानदार कोन्हे, उन्हनि माण्हुनि साईं बीमार थी पियो पर अॼु गुज़ारे वियो। पाण फरमाई त असांजे नाले जो चवंदो त भला भली लज रखंदा, अॼु असीं हुनजी हली था लज रखूं। बुजुर्ग साहब उथी खड़ो थियो, आयो गैर मुस्लमान जे घर। तेॾी महिल गैर मुस्लमान जा मिट माइट अज़ीज़ करीब साड़ण जो बंदोबस्त करे रहिया आहिनि, सामान कटे रहिया आहिनि। पाण फरमाई त हिनखे छा कयो? त साईं साड़ींदासूं, असांजो अक़ीदो आहे। पाण फरमाई हिनखे न साड़ियो हे असांजो आहे। चई साईं तव्हांजो वरी आहे त असांजो आहे, गैर तव्हांजा त मुस्लमान सही गैर। पाण फरमाई त न ही असांजो आहे, हिनखे न साड़ियो। चई साईं साड़ी न। पाण फरमाई जे करे न छामड़ो त मां फ़ैसिलो थो कयां। चई साईं फ़ैसिलो केरु कंदो? चई फ़ैसिलो ने मुअल शख़्स खां थो करायां। चई साईं मुअल वरी कीअं ॻाल्हाईंदो? पाण फरमाई त ॾिसो हेॾे मोहतरम हज़रात मुतवजो थिया, फरमाइण लॻा तूं कंहिंजो आहे? त मोहतरम हज़रात उन मुए शख़्स जे ज़ुबान मथां ही अल्फाज़ जारी थिया, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। ऐं मुस्लमान वा बुज़ुर्ग जी करामत ॾिसी शहादत जा कलमा पढ़ंदा था वञनि, मुस्लमान थींदा था वञनि। हुज़ूर शाह फरमाए थो त निगाहे वली से ये तासीर देखी बदलती हजारों तकदीर देखी, मदीने के गदा देखे दुनिया के इमाम अक्सर, बदल देते हैं तकदीर मोहम्मद के गुलाम अक्सर। मोहतरम हज़रात, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबी हाणे आखिरी अर्ज़ करे इन हदीस मुबारक खे इते बंदि थो करे मदीने वारे साईं जी ख़िदमत सगरे में अर्ज़ कंदो आहे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं 1000 वरह इबादत नफली करो तव्हांखे पसंदि आहे या पीउ मां जी ख़िदमत करो तव्हांखे पसंदि आहे? लौलाक जो मालिक फरमाईंदो आहे, मुंहिंजा सहाबी 20 लखनि वरहनि नफली इबादत खां वधीक मां रसूलुल्लाह खे हीअ ॻाल्हि पसंदि आहे जो पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत चाकरी वेठो थो करे। ओ मुंहिंजा अदा, ओ मुंहिंजा प्यारा भाउ, लौलाक जे मालिक असां तव्हांखे सम्झायो आहे। बुज़ुर्गनि जे सुहबत जे बनस्बत अर्ज़ गुज़ारी करे रहियो हुअसि। अर्ज़ गुज़ारी इहा कई हुअमि त गैर मुस्लमान फ़ाइदो वठनि पिया, बाक़ी मुस्लमान फ़ाइदो न वठनि। तव्हां दरगाह रहमतपुर शरीफ़ में अचो, हिन महीने खां बाद रजब शरीफ़ महीनो आहे, उनजी बि यारी शरीफ़ थींदी। वरी ॿिए महीने शोबान में बुज़ुर्गनि जो मुर्शिदनि करीमनि जो ॿारो थींदो। 8 जो ॾींहुं आहे, 9 जी राति आहे। तव्हां सभिनी खे ख़ासि खुदा कारण दावत आहे। मुंहिंजा अदा इहा जो फ़क़ीर चवंदो आहे सॼे तालके वारनि खे, ज़िले वारनि खे, सिंध वारनि खे, पाकिस्तान वारनि खे इंशाअल्लाह तबारक व तआला दरगाह ते पहुचंदा वेंदा, उनखे फैज़ बि मिलंदो त मोहतरम हज़रात उन्हनि खे लंगर बि मिलंदो। अल्लाह जा प्यारा दोस्त, वली बुज़ुर्ग सारी तरह सां बुरको मटाए विया आहिनि, लेकिन मज़ार मथां बि फैज़ ॾींदा रहंदा आहिनि। हदीस पाक सां साबित हुआ। मोहतरम हज़रात, ही अखियुनि ठो वाक़ियो आहे, ही ॿियो सफ़र अचण वारो आहे। अज़ीज़ो दोस्तो, दरगाह रहमतपुर शरीफ़ में फ़क़ीर मोहम्मद उस्मान आले ज़ात जो बुर्दी आहे, विसाल फरमायो आहे। ख़ुदा ताला उन जे क़ब्र खे रोशन फरमाए। उन जे औलाद में 2 पुट ऐं हिकिड़ी न्याणी शादीशुदा। उनखे 4 पुट आहिनि, 4 न्याणियूं आहिनि। हिकु पुट खे कैंसर जी बीमारी थी पई, पेरनि खां वठी हली जो गोॾे ताईं
डॉक्टर या फतवा ॾिनी त माई साहब तुंहिंजे पुट जो गोॾो कटबो हाणे वो बंदोबस्त कर मोहतरम हज़रात माई साहब पंहिंजे पुट खे घर में खणी ईंदी आहे ज़ारो ज़ार रोंदी आहे दरगाह रहमतपुर शरीफ़ जे अंदर ज़ात जूं आरी आरी जानियूं मायूं आहिनि साईं सादादा साहब मोहम्मद खलील रहमान जूं मुरीदानियूं थियूं हिन वक़्त मके पाक में रहंदड़ आहिनि मोहतरम हज़रात मोकल वठी आयूं ॿई अल्लाह जूं बानियूं बेवा आहिनि मोहतरम हज़रात अज़ीज़ो दोस्तो बेवा वारे खाने में ऐं इमारत में रहंदियूं आहिनि सरकार जे तरफ़ उन्हनि खे खाधो पीतो मिलंदो आहे मोहतरम हज़रात उन्हनि में चाहे का अल्लाह जे बानीअ जो अहिड़ी त दिलि अज़ीज़ो दोस्तो रोशन ज़मीर आहे जहीं भी बुज़ुर्ग जे मज़ार ते वेंदी आहे अल्लाह जे ज़िक्र जो मुराक़बो कंदो आहे त उहो बुज़ुर्ग अल्लाह जे बानीअ सां ॻाल्हाईंदो आहे अल्लाह जे बानी वञी अर्ज़ कयसि त अल्लाह जी बानी तोसां मुर्शिद साईं ॻाल्हाईंदो आहे हाणे महिरबानी करे रोज़े ते वञ मुर्शिदनि करीमनि जे मुंहिंजे तरफ़ खां अर्ज़ कर त मां पंहिंजे बचे जे लाइ छा कयां मां तुंहिंजी मुरीदानी बि आहियां फ़क़ीरानी बि आहियां असांजे मथां हीअ मुसीबत मुश्किल आहे ख़ुदा जे वास्ते असांजी हल करणु फरमाए उहा अल्लाह जी बानी उथंदी आहे रोज़े शरीफ़ ते ईंदी आहे अल्लाह जे ज़िक्र जो मुराक़बो कंदी आहे हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अल्लाह जे बानीअ सां मुलाकात थींदी आहे मोहतरम हज़रात मुर्शिद साईं फरमाईंदो त ओ अल्लाह जी बानी मां जीअं वञी मुरीदाने खे चयो त पंहिंजे पुट खे असांजे रोज़े ते खणी अचे असां दुआ घुरंदासीं इंशाअल्लाह तबारक व तआला संदसि पुट खे शफ़ायाबी थी वेंदी मोहतरम हज़रात अल्लाह जी बानी अल्लाह जे बानीअ खे सबरी ॻाल्हि ॿुधाईंदी आहे उहा अल्लाह जी बानी पंहिंजे पुट खे रोज़े शरीफ़ में ईंदी आहे मोहतरम ज़ारो ज़ार रोअंदी आहे थोरी देरि खां बाद पुट माउ खे चवंदो आहे ओ मुंहिंजी अमर जी दिलि मूंखे हंध खां परे कर मां सम्झां थो त मूंखे पेरनि खां वठी सॼीअ टक में साहु पवंदो थो वञे मांखे छॾ मोहतरम हज़रात लाथो थियसि त रोज़े शरीफ़ जे अंदरि माई साहब जो पुट विखूं खणंदो रहंदो आहे रोज़े शरीफ़ खां ॿाहिरि निकिरी मस्जिद खां ॿाहिरि निकिरी पंहिंजे घर में पैदल पंधु करे ईंदो आहे अदा ऑपरेशन खां बची वई त हज़ारनि खां बि बची वई अज़ीज़ो दोस्तो अल्लाह जा प्यारा दोस्त वली बुज़ुर्ग कमु ई हो कंदा आहिनि मुरीदनि फ़क़ीर जे दिलि जी असराह कंदा आहिनि उन्हनि जे मथां का ॻाल्हि अची वेंदी आहे त ख़ुदा जे दरगाह में दुआ घुरंदा आहिनि ख़ुदा ताला उन्हनि जे मुहाब मुश्किल हल करणु फरमाईंदो आहे हदीसनि सां बि साबित आहे बुज़ुर्ग जे रवायतनि सां बि साबित आहे ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा प्यारा भाउ तॾहिं मुंहिंजो रब करीम शान फरमाए रहियो आहे त या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह व कूनू सादिक़ीन ए ईमान वारो डिजो मां रब खां मुंहिंजनि सचनि माननि सां गॾु रहो साईं सचनि माननि सां गॾु रहंदासीं त छा फ़ाइदो हासिल थींदो बेटा छा फरमाए रूद पंहिंजे रब सां अंदर खे उजरो करे मन में मौजूदान रख तन सां रूह रिहान जेके वाक़ुफ़ आहिनि इन ही वाट जा अदा ज़िक्र कर बुलंद आवाज़ सां गैर मुसलमान मर्द त मर्द पर औरतूं बि फ़ाइदो वठनि ओ मुंहिंजा अजा मुंहिंजा प्यारा भाउ एक बुज़ुर्ग जे किताब में ॾिठो वियो जमा सां गॾिजी पढ़ण जो सवाब पंहिंजे घर खां निकिरंदो आहे विख विख जो सवाब जुदा आहे क़दम क़दम जो सवाब जुदा आहे मस्जिद में ईंदो आहे उहो सवाब जुदा आहे क़याम कंदो आहे उहो सवाब जुदा आहे रुकू कंदो आहे उहो सवाब जुदा आहे सजदा कंदो आहे उहो सवाब जुदा आहे अतया निमाज़ सुम्हण वारी पाण में गॾिजी की निमाज़ पढ़ंदा आहिनि जो सवाब और मुझा प्यारा भार आखिरी हुजूर अलैहिस्सलाम ने शाह मुबारक फरमाया था तमो जो उम्मती मर्द सोमणी नमाज़ जमात सां गॾिजी पढ़ंदो आहे तेसी ताईं सलाम फेरींदो आहे तेसी ताईं हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम ऐं हज़ार मलाइक मथां अस्सलाम अलैकुम पिया चवंदा आहिनि केॾी न महिरबानी आहे केॾी न करम नवाज़ी आहे मोहतरम हज़रात इहा महिरबानी आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहाबे तुपे थी आहे बुलंद आवाज़ सां ख़ुदा जे नाले जो ज़िक्र कयो हज़रत अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम जे मथां नाज़िल करे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
साईं तव्हांजो उम्मती मस्जिद ऐं जमात सां दोस्ती रखंदो आहे, माना निमाज़ जमात सां मस्जिद जे अंदरि गॾिजी पढ़ंदो आहे। जॾहिं उन जे आख़िरी टाइम ईंदो आहे, हालाणे वारो टाइम ईंदो आहे, मौत वारो टाइम ईंदो आहे, त एसी ताईं उन तुंहिंजे उम्मतीअ जो साहु न निकिरंदो जेसी ताईं जन्नतनि जे नहरुनि खां उन जे वात में पाणी न विधो ईंदो। ओ मुंहिंजा वॾा, ओ मुंहिंजा प्यारा भाउ, मदीने वारो साईं फरमाईंदो आहे त फजर जी निमाज़ जमात सां गॾिजी पढ़ंदो आहे। हर हिकु रकात जे एवज़ में ख़ुदा ताला 12 सिद्दीक़नि जे इबादत जो सवाब लिखण फरमाईंदो आहे। त मुंहिंजा वॾा, ओ मुंहिंजा प्यारा भाउ, तव्हांजे ख़िदमत सगोरीअ में ऐलान बि थी चुको। हाणे महिरबानी करे जल्दी तयारी करे मस्जिद शरीफ़ में पहुचो त इहा सोमणी वारी निमाज़ जमात सां गॾिजी पढ़ूं। उन खां बाद अल्लाह जे कलाम पाक जी तक़रीर मोहतरम हज़रात कई वञे, ज़िक्र अज़कार जी फज़ीलत ॿुधाई वञे, आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ ॿुधाई वञे, अल्लाह जे प्यारनि दोस्तनि वलियनि बुज़ुर्गनि जूं करामतूं इबादतूं, उन विच में अमर नहीअ जा हुक्म ईंदा वेंदा, बयान ख़िदमत में रखियो वेंदो। इंशाअल्लाह तबारक व तआला असां तव्हां रब जो क़ुरान करीम ॿुधी करे उन जे मथां अमल कंदासीं त इंशाअल्लाह तबारक व तआला ॿिन्ही जहाननि में बेड़ा ई पार थी पवंदा। बुलंद आवाज़ सां ख़ुदा जे नाले जो ज़िक्र करियो। मदीने वारो साईं फरमाईंदो आहे त मुंहिंजो उम्मती मर्द पंहिंजे घर खां वज़ू करे मस्जिद में ईंदो आहे, उहो मुंहिंजो उम्मती ईअं सम्झे ॼण मां मके पाक खां अरफात वारे मैदान ते पहुतुसि। मदीने वारो साईं फरमाईंदो आहे त मुंहिंजो उम्मती मर्द पंहिंजे घर खां वज़ू करे मस्जिद में ईंदो आहे, विख विख खणंदो ईंदो आहे, 1 साल जे इबादत जो सवाब ख़ुदा ताला लिखण फरमाईंदो आहे। पर जेकॾहिं जुमे जे ॾींहुं मुंहिंजो उम्मती पंहिंजे घर खां वज़ू सारे मस्जिद शरीफ़ पहुचंदो आहे, हिक विख विख जे एवज़ में ख़ुदा ताला 1 साल जे रोज़नि जेतिरो सवाब लिखण फरमाईंदो आहे। पर मदीने वारो साईं फरमाईंदो आहे मुंहिंजे उम्मतीअ खे हीअ आदत ॾाढी पइजी वई आहे त माना वज़ू कंदड़ वज़ू कयल हूंदो त पर वज़ू भॼी पवंदो त वराए वरी वज़ू कंदो आहे, माना सदाईं वज़ू सां रहंदो आहे त अल्लाह तबारक व तआला उन मुंहिंजे उम्मती मर्द या औरत जे मथां हीअ महिरबानी कंदो आहे जो ख़ुदा ताला उन जे अहमाला में रोज़नि जेतिरो सवाब लिखण फरमाईंदो आहे। तोड़े खणी नफ़ली रोज़ा न बि खणी रखे तॾहिं बि वज़ू न जो थियल हूंदो आहे त ख़ुदा ताला उन जे अहमाला में रोज़नि जेतिरो सवाब लिखण फरमाईंदो आहे। मुंहिंजा अदा, ओ मुंहिंजा प्यारा भाउ, अज़ीज़ो दोस्तो, मस्जिद मुबारक जो शान आहे। जेकॾहिं तव्हां मोहतरम हज़रात गॾिजी सजी अल्लाह जे घर खे ठाहियो आहे, अल्लाह जे घर जी मरमत करे रहिया आहियो, अल्लाह जे घर खे सींगार करे रहिया आहियो, मोहतरम हज़रात रोशनी जो बंदोबस्त करे रहिया आहियो, नुख तदा तौरी विछाए रहिया आहियो, लाउड जो बंदोबस्त कयो अथव, बैटरीअ जो बंदोबस्त कयो अथव, ऐं मोहतरम हज़रात फरियो वग़ैरह ॾियो था पिया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था तमाम महराज जी रात जन्नत जे अंदर पहुतुसि त 6 नंबर दरवाजे ते अरबीअ में ही अल्फाज लिखिया पिया, ए मुंहिंजा हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तुंहिंजो उम्मती मस्जिद जी ख़िदमत चाकरी कंदो आहे ऐं हिन दुनिया जे तक तां विसाल फरमाए क़बर वारे हंध ते पहुचंदो त क़यामत ताईं हुनजो जिस्म बि सलामत पियो हूंदो त कफ़न बि क़यामत ताईं सलामत पियो हूंदो। ओ मुंहिंजा अदा, मुंहिंजा प्यारा भाउ, जेकॾहिं मस्जिद खे मोहतरम हज़रात गॾिजी सजी ठाहे रहियो आहे त अल्लाह तबारक व तआला मस्जिद जे एवज़ में क़यामत वारे ॾींहुं जन्नत जे अंदरि तोखे नूरानी महल ॾियणु फरमाईंदो आहे। हिकु बुज़ुर्ग जे किताब में ॾिठो वियो आहे, वक़्त जो बादशाह हुआ, उन शहर जे अंदरि ऐलान ॾिनो आहे त मां फलाणे महले जे अंदरि मस्जिद ठारायां थो, पर मां तव्हांखे ही हुकुम थो कयां त समूरा पैसा मुंहिंजा ख़र्च हूंदा, कहीं बि मुंहिंजे रैयत जा पंहिंजो ज़ेर दस्तनि जा पैसा मस्जिद में न लॻाया वेंदा, इहो सवाब मां ई हिकिड़ो खणंदुसि। मिस्त्रनि खे हुकुम कयईं, मज़दूरनि खे हुकुम कयईं, मोहतरम हज़रात हुक्म मुताबिक़ मुजिब कम करे रहिया आहिनि। मस्जिद जो बुनियाद जेमहिल भितनि खां थोरो मथे हलियो आहे त हिकिड़ी ॿुढड़ी औरत पीर सनींदी आहे, जंहिंजी चेल मुबारक में कुबी आहे, हथ में लठ अथसि, मोहतरम हज़रात खल मुबारक बि हुनजी लड़कियल आहे, गंढ बथल अथसि, सिधो मिस्त्री साहब वटि आई आहे। ओ मिस्त्री साहब, मां पंहिंजे ज़िंदगीअ जे अंदरि हक़ हलाल जी मिल्कियत 100 रुपया कठे करे रखी आहे, हाणे मुंहिंजे पाड़े में इहा मस्जिद ठही रही आहे, हाणे मुंहिंजे मथां बि हक़ आहे त इन मस्जिद में मां बि हिसो मिलायां।
ओ मुंहिंजा प्यारा भा बि मिस्त्री चयुसि मां हिसाब तुंहिंजा या पैसा मस्जिद में न लॻाया वेंदा असांखे वक़्त जे बादशाह जी झल आहे जेकर उनखे ख़बर पवंदी त असांखे सज़ा ॾींदो ॿिए मिस्त्रीअ खे रब जे क़ुरान करीम जो वास्तो विझंदी आहे रसूलुल्लाह जो वास्तो विझंदी आहे ख़ुदा जे ज़ात जो वास्तो विझंदी आहे उन मिस्त्रीअ खे रहम ईंदो आहे गंढड़ी मचां 100 रुपया छोड़े करे ऐं मिस्त्री साहब भित जे मथां रखी छॾींदो आहे मथां कारो हणी छॾींदो ओ भाई साहब हाणे वञ तुंहिंजो कमु थी वियो तुंहिंजा मस जे अंदरि पैसा ख़र्च थी विया मोहतरम हज़रात अल्लाह जी बानी वेंदी आहे जॾहिं मस्जिद तयार थी वेंदी आहे सॼो बंदोबस्त थी वेंदो आहे वक़्त जे बादशाह खे अर्ज़ रखियो वेंदो आहे कि भला मस्जिद ठही वई आहे वक़्त जो बादशाह उहो ईंदो आहे मस्जिद शरीफ़ जे अंदरि ॾिसी करे हैरत में थी वेंदो आहे ॾाढी सुहिणी मस्जिद ठही वई आहे शुक्राने जे ख़ातिर बरकातुन नफ़िल निमाज़ पढ़ंदो आहे राति थींदी आहे बादशाह निंड में पवंदो आहे आराम कंदो आहे ख़्वाब लहंदो आहे त मूंखे जन्नत जे भरिसां ॿ हिकिड़ा नूरानी महल ॾिसण में आया आहिनि ओ मुंहिंजा प्यारा भा हिकु नूरानी शख़्स महलनि जे आॾो बीठो आहे वक़्त जो बादशाह पुछे थो त नूरानी महल कंहिंजा आहिनि उहो नूरानी शख़्स बादशाह खे चए थो बादशाह ही नूरानी महल तुंहिंजो आहे जो ज़मीन जे तर्फ़े ते ख़ुदा जो घर ठाहियो ख़ुदा ताला तोखे जन्नत जे अंदरि इहो एवज़ो ॾिनो आहे ऐं ॿियो भला नूरानी महल कंहिंजो आहे त उन नूरानी शख़्स चयसि त बादशाह तुंहिंजे शहर जे अंदरि हिकिड़ी पोणी पीरसन हुई उहे 100 रुपया खणी ने तुंहिंजी मस्जिद में लॻाया ऐं ख़र्च कयईं इहे ॿियो महल उन जो आहे ख़ुदा ताला एवज़े में ॾिनो अथसि मोहतरम हज़रात अखियुनि खां बेदार थियो आहे सुबुह थियो आहे मज़दूरनि मिस्त्रनि खे सॾायो अथई मोहतरम हज़रात चयो त मूंखां सची कजो मां सॼो किसो ॾिसियूं बि वेठो आहियां त ॿुधियूं बि वेठो आहियां ऐं कंहिं औरत जा तव्हां मसरनि पैसा लॻाया आहिनि ॿिए मिस्त्री चयो कि भला हाओ हिकिड़ी पोड़ी पीरसन आई ख़ुदा जो वास्तो विधई क़ुरान करीम जो वास्तो विधई रसूलुल्लाह जो वास्तो विधई मां 100 रुपया वठी ऐं भित में लॻाइण मथां कारो ॾेई छॾियो आहे को सामान वग़ैरह मां न वरितो आहे लेकिन भित में मां पैसा हणी छॾिया आहिनि मोहतरम हज़रात बादशाह मज़दूरनि खे हुकुम ॾिनो त सॼी मस्जिद खे ठाहे शहीद करे छॾियो मोहतरम हज़रात शहीद थी वेंदी आहे वरी बादशाह सॼे शहर जे अंदरि परो घुमाईंदो आहे जंहिंखे मस्जिद में हिसो मिलाइणो आहे त भली अचे मिलायो ख़ैर ख़ैरात कयो ऐं पंहिंजो मस्जिद में ठाहिण में मदद कयो मां सॼी मस्जिद ठाही आहे मूंखे बि हिकिड़ो नूरानी महल मिलियो आहे पोड़ी पीरसन आहे त 100 रुपया रुगो भित में हणाया आहिनि उन्हीअ खे बि मां जहिड़ो महल मिलियो आहे त मां कंजूस साहिब छो कयां मुंहिंजा प्यारा भाउ जेके शख़्स मस्जिद ठाहिण में मस्जिद जे जोड़ चक में मस्जिद जे तामीर में गॾिजी सॼी ख़र्च कनि था त ख़ुदा ताला उन जे एवज़े में जन्नत जे अंदरि महल अता फरमाईंदो आहे त पोइ त कमाल इहो चइबो न मुंहिंजा प्यारा भाउ जंहिंजो भाङो जंहिंजो नसीब जंहिंजो अज़ल उहे पहुची चुका हाणे महिरबानी करे सिफ़ सिधी कयो त अलाह जी